ओम शांति। अज मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंता मीठी मीठी बार बाबा चवंता कि हाणे मां हिन सृष्टि ते वरी खां आयो आहियां तव्हांखे वरी खां ज्ञान ॾियण। भगवान हिन सृष्टि ते छो ईंदो आहे? ज्ञान ॾियण ईंदो आहे। हर 5000 साल में हिकु बार परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे ज्ञान ॾियण ईंदा आहिनि। कहिड़ो ज्ञान? हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान। परमात्मा असांखे हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियण ईंदा आहिनि। भगवान असांखे सुठा कर्म करण जो ज्ञान ॾियण ईंदो आहे, सुठी श्रीमत ॾियण ईंदो आहे। हिन समय आसुरी मत ते माण्हू हलनि था न, कलयुगी मत, आसुरी मत वारी दुनिया में माण्हू हिक ॿिए खे कहिड़ी मत ॾींदा आहिनि? जीअं असुरनि जी मत हूंदी आहे न, हूअं ई मत ॾींदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि आसुरी मत ते हली हली करे हितां जा माण्हू असुर थी विया आहिनि। दुनिया में माण्हू आसुरी मत ते हली हली करे असुर जीअं थी विया आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो, माण्हू चवंदा आहिनि असुर अहिड़ा हुया, असुर अहिड़ा हुया, पर हिन ई दुनिया में जो माण्हू विकार बुराइनि जे वश थी करे हलंदो आहे, बुरा कर्म कंदो आहे, उहो ई असुर। असुर कोई ॿिया कोई न आहिनि। जॾहिं तव्हां ई हिक ॿिए जी ग्लानी करो था, निंदा करो था, लड़ाई झगड़ो करो था, कूड़ पाप, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जे वश थी करे जॾहिं माण्हू कमु करे थो त उहो छा आहे? हुन समय हर माण्हू असुर ई आहे। अॼु कामवश माण्हू बुरा कर्म करे थो त हुन समय माण्हू केरु आहे? असुर ई आहे न। त अॼु माण्हू क्रोधवश कोई कमु करे थो, लोभवश कोई कमु करे थो, अहंकार जे वश थी करे कोई कमु करे थो, त हुन समय छा आहे? असुर ई आहे। ॿियो कोई असुर थोड़ी आहे। असुर बि ईअं ई कंदा आहिनि, जोर जोर सां खिलो, ॻाल्हायो। हुन समय तव्हां असुर ई आहियो। इहे असांखे सम्झणो खपे। त बाबा चवनि था कि हाणे आसुरी गुणनि खे छॾे करे दैवी गुणनि जी धारणा करो। देवी देवताउनि जी गुणनि जी धारणा करो। बाबा चवनि था आसुरी अवगुणनि खे छॾे करे, आसुरी गुणनि खे छॾे करे दैवी गुण जी धारणा करो। विकार बुराइनि जे वश थी करे कोई बि कर्म असांखे न करणो। ये असांखे ॾाढो ध्यानु ॾेई करे रहणो कि असांखां कोई बि अहिड़ो कमु न थिए जंहिंसां असांखे माण्हू ईअं चवनि अरे ये त भगवान खे मञण वारी हीअं थी करे। तैयार थी रहो, कॾहिं बि असांखे कहिड़ी बि बीमारी थी सघंदी आहे, कॾहिं बि असांजे जीवन में कहिड़ो बि दुख अची सघंदो आहे। उन समय तव्हां हिम्मत करे हलो। एतिरी हिम्मत अथव तव्हां में? त बाबा चवनि था ॾिसो, माण्हू वैसे त माण्हू चए थो असां इनखे ईअं कंदा आहियूं, ईअं कंदा आहियूं, लेकिन असली परीक्षा त दुख जे समय ईंदी आहे न। ईअं त तव्हांजे जीवन में सभु सुठो थो हले त तव्हांखे भॻवान जे मथां विश्वास आहे। अॼु तव्हांजे जीवन में तव्हांखे बुखार अची वियो, बीमारी थी वई, तव्हां चओ अरे भॻवान त मुंहिंजी मदद कई न, मूंखे बीमारी कीअं थी वई? मां त एॾो भॻवान जो नाम जपां थी, मूंखे बीमारी थी वई। ॿियो माण्हू ॿियो चईंदा अरे तूं त एॾो भॻवान खे मञंदी आहे, तूं कीअं बीमार थी वई आहे? ॿियो कोई गुरु संत सन्यासी बीमार नथा थियनि? उहे बि त थियनि था न। त ही कर्मनि जी गति आहे। भॻवान खे मञण मतिलबु इहे न कि असांखे कोई बीमारी न थींदी, असांखे कोई दुख न ईंदो। छो कि अॼु तव्हां भॻवान खे मञो था, पिछले जन्मनि में भले तव्हां सोचो असां त हिन जन्म में शुरू खां ई भॻवान खे मञंदा आहियूं, शुरू खां ई असां भक्ति कंदा आहियूं, लेकिन पिछले जन्मनि में तव्हां छा करे आया आहियो? पिछले जन्मनि जो तव्हांखे पतो आहे? पोइ हिन जन्म में त तव्हां सुठा कर्म करो था, लेकिन पिछले जन्म अगरि असांखे कोई दुख परेशानी अचे थी, बीमारी अचे थी, कोई परिस्थिति अचे थी, त असांखे सदा इहे यादि रखणो खपे कि मूंखे भॻवान मुंहिंजी बीमारी खे नंढो करे छॾी।
बीमारी त अचनी आ, परिस्थिति त अचनी आ। छोकी असां नर्क वारी दुनिया में रहूं था त असां भी कुछ न कुछ गलत त करे ही आया आहियूं न। अॼु असांखे बीमारी आ, बुखार आ, परिस्थितियूं आहिनि त इहे असांजी निशानी आ की असांजे पापनि जो बोझो असां भुगतऊं था। त हिन करे बाबा चवनि था की हमेशा आहे न असांखे तैयार रहणो खपे। भई कॾहिं बि असांजे जीवन में कोई भी दुख परेशानी अची वियो, कोई भी बीमारी अची वई त इहे माण्हू वेठे वेठे माण्हू जो शरीर ई हलण बंदि थी वेंदो। ईअं थींदो न, वेठे वेठे माण्हुनि जो शरीर ई हलण बंदि थी वेंदो त माण्हू छा करे ॿुधायो। पोइ अहिड़ी सिचुएशन जे लाइ बि असांखे तैयार रहणो खपे। कॾहिं कोई माण्हू ईअं थींदो आहे कि माण्हू पंहिंजो कम बि खुदि न, इन करे आहे न हमेशा सुबुह खां राति ताईं अहिड़ा कर्म करो ईअं असांजो कर्म थिए, ईअं असांजा संकल्प हुजनि कि कॾहिं भी असांखां कोई अहिड़ो कर्म न थिए जंहिंसां असांखे अहिड़ो दुख मिले कि असां पंहिंजो कम बि खुदि न करे सघूं। रोज तव्हांखां ग़लती थी आहे न थी आहे, तव्हांखे रोज परमात्मा खे यादि करे हुन सां क्षमा मांगणी खपे। बाबा मूंखां कोई भी ग़लती थी त मूंखे क्षमा कजो। बाबा मूंखां कोई भी ग़लती थी त मूंखे क्षमा करो। त हीअं चइण, हीअं सोचण सां छा थींदो, भई कोई भी ग़लती थी मूंखे क्षमा कजो त असांखां जाने अनजाने कोई भी ग़लती थी त असां हुनखे हुनजे लाइ बाबा खां क्षमा मांगूं। न त छा थींदो, पाप वधंदे वधंदे वॾो थी वेंदो आहे। भई तव्हां नंढे ॿारनि खे बि सम्झाइण लाइ उन्हनि खे डांटो था, अखि था ॾेखारियो, मारो था। वैसे त मारणो न खपे, डांटणो बि न खपे, जेतिरो थी सघे प्यार सां सम्झाईंदा हलो, कमु कढंदा हलो। त बि तव्हां सां थी वियो त बि हुन सां क्षमा मांगो। हीअं न सोचो भई इहो त मुंहिंजो पुटु आहे, धीउ आहे, मां त मुंहिंजो त फर्ज़ आहे। कोई फर्ज़ वर्ज न आहे। मारे मारे करे सिखाइण या डांटे करे या ईअं करे कोई फर्ज थोड़ी हूंदो आहे। ॾिसो जॾहिं भॻवानु हिन सृष्टि ते ईंदो आहे न त उहो बि असांखे प्यार सां सम्झाईंदो। कीअं सम्झाईंदो आहे? मीठे बच्चे, प्यारे बच्चे, परमात्मा, असांजी आत्मा जो पीउ, एॾो वॾो भॻवानु बि असांखे चईंदो आहे। पतो अथसि मुंहिंजा ॿार ॾाढा कड़वा आहिनि त बि चईंदो आहे मीठे बच्चे, प्यारे बच्चे, हीअं कर, हीअं कर, हीअं कर। रोज रोज असांखे प्यार सां सम्झाईंदो। भॻवानु चईंदो मां जेसि ताईं हिन सृष्टि ते आहियां अंत ताईं, छो जो भॻवानु हिन सृष्टि ते कलयुग जे अंत जे समय, हाणे हिन समय हिन सृष्टि ते आयल आहिनि। जेसि ताईं आयल आहिनि तेसि ताईं परमात्मा जी ड्यूटी आहे कि उहा असांखे प्यार सां ई सम्झाए। जी ॾिसो भई टीचर आहे या कोई बि अहिड़ी जॻह जाते ॿारनि खे संभालण लाइ मोकिलंदा आहिनि माण्हू। हाणे टीचर अगरि ॿार खे डांटे मारे त टीचर कीअं पढ़ाईंदी आहे, कीअं ॿारनि खे संभालंदी आहे कि भई मूंखे त संभालण लाइ ॾिनो अथई। हूअं ई तव्हांजी ड्यूटी सम्झो, तव्हां सम्झो असांखे त सॼो ॾींहुं संभालणो पवंदो, सॼो ॾींहुं, पर सॼो ॾींहुं त ॿार परेशान न कंदा। उहो तव्हां जास्ती सोचे सोचे परेशान थी वेंदो। सॼो ॾींहुं त कोई तव्हांजी ससु, तव्हांजी नुंहुं या कोई बि कंहिंखे परेशान न कंदो आहे। लेकिन असां सॼो ॾींहुं सोचे सोचे न ईअं सोचंदा आहियूं भई असां ॾाढा परेशान आहियूं। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखणो खपे। बाबा चवनि था तव्हांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखणो खपे कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा आहे ऐं मूंखे अहिड़ा सुठा कर्म करणा आहिनि। मूंखे सदा सुठा कर्म करणा आहिनि। सुठा कर्म करे करे मूंखे पंहिंजो जीवन सुठो ठाहिणो आहे। सुठा कर्म करे करे मूंखे पंहिंजो जीवन सुठो ठाहिणो आहे। कंहिंजी बि ग्लानी निंदा न करणी आहे। कोई बि आसरी गुणनि जे वश थी करे कोई बि बुरो कर्म न करणो आहे। मूंखे
कोई भी आसरी गुणन जे वश थी करे कोई भी बुरो कर्म मूंखे न करणो आहे, ये असां ध्यानु रखंदासीं न, थोरो माण्हू थोरो डिॼे नथो। हिन समय माण्हू न डिॼे नथो। कंहिंखां सोचे तो हा भई असां त रोज पाठ था करूं, रोज भक्ति था करूं, पोइ कर्म क्षेत्र में अची करे कुछ भी ॻाल्हाए तो, कुछ भी चए तो। इन करे बाबा चवनि था कि हाणे थोरो डिॼो, भई असां सॼो ॾींहुं छा था करूं, छो था करूं, असांजो मतलब ई न आहे। अॼु माण्हू सोचे तो भई असांखे ईअं हूअं, पर तव्हांखे पंहिंजे जीवन में, तव्हां पंहिंजो जीवन में जो कर्म आहे उहो कंदा हलो। ॿिया छा बि था करनि, तव्हांखां पुछनि था छा? पर तव्हां हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना करे हलंदा हलो, उन्हनि जी तरफ़ ध्यानु न, भई तव्हांखे लॻे बि तो साम्हूं वारो ग़लति तो करे, तव्हां हुननि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो, लेकिन हुननि जे जीवन में इंटरफेयर न करो। हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाए थी। त बाबा चवनि था हिन रीति छा थींदो कि असां पंहिंजे आसुरी अवगुणनि खे कढी करे दैवी गुणनि जी धारणा, पंहिंजे मथां जेतिरो असां ध्यानु ॾेई सघंदासीं न, ओतिरो असांखे पंहिंजे मथां ध्यानु ॾियणो खपे। पंहिंजे मथां असां जेतिरो ध्यानु ॾींदासीं न, पंहिंजी सोच बोल कर्मनि जे मथां, ओतिरो असां में दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी, ओतिरो असां परमात्मा जी छित्र छाया जे हेठां रही सघंदासीं, ओतिरो असां सुठा कर्म करे सघंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि जे मथां ध्यानु ॾियो, कोई बि ॻाल्हि अहिड़ो कमु कोई न करणो आहे जो परमात्मा जे श्रीमत जे विपरीत हुजे। अहिड़ो कमु कंहिंमें कोई बि न करणो आहे जो परमात्मा जी श्रीमत जे विपरीत हुजे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि कंहिंमें बि विकार बुराइनि जूं असली भूत केरु हूंदा आहिनि? असली भूत हूंदा आहिनि इहे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, ये विकार असली भूत हूंदा आहिनि। इन भूतनि जी प्रवेशता सां बचियल रहो। कंहिंमें बि तव्हां ॾिसो न क्रोध आहे, कंहिंमें बि अगरि क्रोध तव्हां ॾिसो, असां अगरि हुनजे साम्हूं हली वेंदासीं ऐं हुननि सां ॻाल्हाईंदासीं त असां में बि क्रोध प्रवेश थी सघंदो आहे। थींदो आहे न, साम्हूं वारो क्रोध कंदो आहे, चईंदा आहिनि न मां त एॾो शांत वेठी हुयमि लेकिन हुन चिल्लाई त पोइ मां बि चिल्लाइण लॻी हुयमि। त इहे छा थींदो आहे, इहे विकार बुराइनि जो भूत आहे न, असांजे अंदरि प्रवेश थी वेंदो आहे। उहो भटकदी हुई आत्मायूं, पतित आत्मायूं, इन्हनि सां त माण्हू त बि छुटकारो पाए सघे, लेकिन असली भूत कहिड़ा हूंदा आहिनि? इहे विकार बुराई, हिन भूतनि सां असांखे बचिणो खपे। हिन भूतनि जी प्रवेशता सां असां में प्रवेश न थियनि, असां में कोई बि विकार बुराई प्रवेश न थिए। इन जे लाइ न कोई बि माण्हू कंहिंमें कोई बि विकार आहे, सम्झ साम्हूं माण्हू क्रोध थो करे त हुनजे साम्हूं खां हटी वञिणो खपे। कॾहिं बि तव्हांजे साम्हूं कोई क्रोध थो करे, तव्हांखे कोई उल्टो सुल्टो थो ॿुधाए, तुरंत तव्हां परमात्मा खे यादि करो। ये श्रेष्ठ मत आहे भॻवान जी, ये श्रेष्ठ मत जेका बि असां ॻाल्हियूं ॿुधायूं न, इहे भॻवान असांखे मत ॾींदो कि तव्हांखे ईअं करिणो आहे। जॾहिं बि कोई क्रोध करे त उतां हटी वञो, या उते बीहणो बि थो पए त परमात्मा खे यादि कजो। क्रोधी जी अखियुनि में, क्रोधी जी तरफ़ बिल्कुलु बि न ॾिसणो खपे। चाहे कोई थोरो समय जे लाइ हूंदो आहे माण्हुनि में क्रोध, थोरो समय जे लाइ वो क्रोध कंदा आहिनि, पोइ शांत थी वेंदा आहिनि। इहे बि हिकु भूत आहे। असली भूत त इहे आहिनि, ऐं जंहिंखे भॼाइण जी शक्ति परमात्मा में ई आहे। ॿियो कंहिंमें बि इहा शक्ति न हूंदी आहे। भॻवान ई हिन भूतनि सां असांखे मुक्त कराए सघंदो आहे, भॻवान ई हिन भूतनि सां असांखे छुटकारो ॾियाराए सघंदो आहे। त हिन करे सदा परमात्मा जी यादि में रही करे हर कर्म कंदासीं न, त हिन इहे भूत प्लस साथ में जो भटकदी हुई आत्मायूं आहिनि, हुननि सां असां बची सघंदासीं। ॿियो बाबा चवनि था कि हाणे सदैव निश्चय ऐं नशे जे आधार ते
हर परिस्थिति ते विजय प्राप्त करो। जेतिरो असांखे भगवान जे मथां निश्चय हूंदो न, कई माण्हुनि जे जीवन में सम्झो कोई माण्हू रोज अमृत वेलो थो करे, पाठ थो करे, भगवान खे ॾाढो यादि थो करे, ऐं अचानक हुनजे जीवन में ॾाढी वॾी ॻाल्हि अची वई, ॾाढी वॾी परिस्थिति अची वई, त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो ॾाढी वॾी परिस्थिति अची वई, त हिकु त उहो ख़ुदि अगर खुद हुनखे भगवान जे मथां निश्चय हूंदो त उहो इहे कॾहिं न सोचदो कि अरे भगवान मूंसां ईअं छो कई। ॿियो अगर उहा हिम्मत सां हले त ठीकु आहे, लेकिन अगर माण्हू हुननि खे चवनि कि अरे तूं त रोज एॾो भगवान खे मञंदो, पोइ बि तोसां दुख अची वई, पोइ तव्हां छा चईंदसि? चईंदा न, भगवान त मूंसां गॾु आहे, इहे दुख त मुंहिंजे कर्मनि जे कारण आयो ई आहे, ॿियो इहे भगवान जे कारण नंढो थी वियो आहे, ईअं चईंदा कि चईंदा कि हा मां एॾो संशय ईंदो भगवान जे मथां कि मां एॾो हुनजो पाठ थी करां, एॾा हुनजी भक्ति थी करां, एॾा व्रत जप थी करां, त बि भगवान मूंसां हीअं कई, त हीअं न करणो खपे। छोकी असांजे जीवन में जो दुख परेशानी आयो आहे उहो त अचणी हुई, लेकिन परमात्मा जी याद सां, परमात्मा जी शक्ति सां उहा नंढी थी वई आहे। मां जेको रोज भक्ति कंदी आहियां हुनजे कारण इहा ॻाल्हि नंढी थी वई, न त वॾी थी। इन करे बाबा चवनि था कि हाणे जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि परमात्मा जे मथां निश्चय कॾहिं बि न छॾिजो, कॾहिं बि कहिड़ी बि परिस्थिति अची वञे, चाहे दुखनि जा पहाड़ ई छो न टुटी पवनि, लेकिन असांखे पंहिंजो निश्चय, ये नशो कि मां भगवान जो ॿार आहियां, मां रोज भगवान खे यादि करण वारी आहियां, ये कॾहिं बि न छॾिणो खपे। तॾहिं ई असां उहा परिस्थिति, ॾिसो असां भगवान खे यादि कंदा कंदा आयासीं त परिस्थिति जो बि ईंदी न, उहो वॾे खां नंढी थी करे ईंदी, लेकिन अगर असां हुन परिस्थिति में बि उहे ई परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं न त जल्दी ख़तम थी वेंदी। न त असां अगर थोरो बि डगमगाईंदासीं, अरे मां त भगवान खे एॾो मञंदी आहियां, मूंसां ईअं थी वियो, अरे मां त हिन साल कड़वा चौथ एॾो सुठी रीति रखियो, मुंहिंजे पति सां ईअं थी वियो। कई माण्हू चवंदा आहिनि असां कड़वा चौथ रखंदा आहिनि, टीजड़ी जो व्रत रखंदा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा व्रत रखंदा आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे पति ऐं ॿारनि जे लाइ, ख़ुदि जे लाइ न रखंदा। पर सम्झो कंहिं पति कंहिं कड़वा चौथ रखियो, हुनजे पति शरीर छॾे छॾे या हुनजो पति बीमार थी वियो, त निश्चय ख़तम थी वेंदो कि अरे मां त कड़वा चौथ बि रखियो त बि मुंहिंजो पति बीमार थी वियो, पोइ चईंदा हाणे मां कड़वा चौथ कीअं रखां, पति हली वियो, पोइ हिन में त तव्हांखे संशय नथो अचे, पोइ भगवान जे मथां संशय छो ईंदो? कई माण्हू थींदा आहिनि न, बीमार थींदा आहिनि न, इलाज थींदो रहंदो आहे, सुधार न ईंदो आहे, इहे बि ॾिसो कर्म आहिनि। ॿियो जो आसपास जो माण्हू आहिनि न, उन्हनि जी बि संकल्प हूंदा आहिनि। भई ॾिसो कोई माण्हू बीमार आहे, अगर कंहिंजो निश्चय हूंदो आहे, विश्वास हूंदो आहे कि न इहे ठीकु अवश्य थींदो, त उहो ठीकु थी वेंदो आहे। अगर सभु माण्हू हुनखे उन ई दृष्टि सां ॾिसंदो, उहो ख़ुदि बि ईअं ई सोचदो कि न मां ठीकु न थींदमि। ईअं न कैंसर जी बीमारी थींदी आहे त माण्हू सोचदा आहिनि न, अरे मूंखे त कैंसर थी वियो, बसि हाणे त मां बचंदमि ई न। मतलब मनुष्य एॾो दुनिया में एॾो बुद्धिहीन थी विया आहिनि, पत्थर बुद्धि, भगवान खे मञनि था त बि कोई बीमारी थींदी न, कैंसर आदि या कुछ बि, उन समय चईंदा न हाणे त मां ज़रूर मरदमि। अरे तव्हां रोज भगवान जी भक्ति छो था करो, बसि हुनजे नाम जा तव्हां एॾा टिकाणा मंदिर ठाहे करे एॾो प्रसाद छो था बांटो, एॾो हुनखे यादि सां छो था करो, असांखे ॿियो कोई कमु न आहे छा? भई एॾो माण्हू भगवान खे यादि थो करे त बि तव्हांखे बीमारी अचे थी त कुझु त इलाज करे न। उहो माण्हू सोचदो आहे
कि हाणे त मां बीमार बुखार आहियां, मां हली बि नथो सघां, त मां त टिकाणे बि न वञी सघंदो आहियां। त तव्हां हेॾा समय टिकाणे विया हो, त तव्हांजे गुरु खे तव्हां पसंदि न हुयो, तॾहिं तव्हां सां ईअं कई छा कि ये टिकाणे न अचे? त बाबा चवनि था, ॾिसो इहे सभु कर्मनि जी गति थींदी आहे, लेकिन असांजी कर्मनि जी गति जंहिंजे कारण असांखे बीमारी आई आहे, दुख आयो आहे, उनखे कटण जी शक्ति भगवान में आहे। अगरि तव्हांखे कैंसर जहिड़ी बीमारी बि थी वञे, त बि अगरि उनखे निश्चय आहे कि न सभिनि खां वॾो डॉक्टर त परमात्मा आहे, ये डॉक्टर वॉक्टर त चईंदा रहनि जो बि चवनि, मूंखे पतो आहे मुंहिंजो परमात्मा डॉक्टर मूंखे ज़रूर ठीकु कंदो। तव्हां रोज भले तव्हांखे जो दवाई वठणी आहे उहो निमित मात्र वठंदा रहो, लेकिन रोज जो तव्हांजो नियम आहे न उहो कंदा रहो। जो बि तव्हां जीअं बि रीति भॻवान खे यादि कंदा आहियो, उहो नियम प्रमाण सभु कंदा हलंदा ॾिसो हिकु ॾींहुं तव्हांजी उहा बीमारी बि दूर थी वेंदी। लेकिन निश्चय न छॾिणो आहे, डगमगाइणो न आहे। भगवान ते निश्चय मां थोरो सो बि डगमगायो त पोइ परिस्थिति में विजय प्राप्त न थींदी। मतिलबु विजय कॾहिं थींदासीं जॾहिं माण्हू चवंदो न मूंखे त इहे खपे ई सही, जॾहिं कोई पंहिंजी सोच सां बिल्कुलु हिलंदो ई न आहे कि न मूंखे त इहो ई खपे ऐं इहो ई कलर खपे, त उहो कीअं बि करे उहो कलर उहो काथां बि ढूंढे करे ओड़ी चीज वठी करे या कीअं बि करे ठाहे करे उहो माण्हू उहो चीज प्राप्त करे ई वठंदो। मतिलबु ॾिसो सिर्फ़ु चईंदो न आहे, लेकिन कंदो बि आहे। चईंदो न मूंखे त इहे ई चीज खपे ऐं हिन ई कलर में खपे, त उहो हुन अनुसार कर्म बि कंदो, हलंदो बि। आख़िरकार अगरि कंहिंमें पक्को निश्चय हूंदो आहे ऐं लग्न हूंदी आहे त उहो उन चीज खे प्राप्त करे ई वठंदो। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि हाणे निश्चय ऐं नशे में हर परिस्थिति, निश्चय ऐं नशे सां हर परिस्थिति ते विजय प्राप्त करे सघंदा आहियो। बाबा चवनि था इहे जेका पेपर ईंदा आहिनि, सम्झो तव्हां चओ त मूंखे भॻवान जे मथां ॾाढो विश्वास आहे, त भॻवान बि तव्हांखे ईअं ई थोरी प्राप्ति कराईंदो। ॾिसो दुनिया में सभी माण्हुनि जा सभी आत्माउनि जो बाप परमात्मा आहे। हाणे सभी माण्हू भॻवान खे यादि था करनि, त तव्हांखे भॻवान मदद करे ॿियनि खे न करे, तव्हांखे ज्यादा शक्ति ॾे ॿियनि खे न ॾे। भई तव्हां बि पंहिंजे जीअं ॿार खे लाइक़ु ॾिसंदव, टेस्ट वठंदव न कि कहिड़ो मुंहिंजो ॿारु ईमानदार आहे, सचो आहे, उन अनुसार ई तव्हां ॿारनि खे सभु कुझु ॾींदव न। हाणे त माण्हू विड़ी करे वठी वठंदा आहिनि, लेकिन तव्हां हर माउ पीउ बि पंहिंजे ॿारनि जो टेस्ट वठंदो आहे, ॾिसां मुंहिंजो ॿारु कि इअ ईमानदार आहे या बेईमान आहे। त बाबा चवनि था ॾिसो हीअं परमात्मा बि असांखे चेक कंदो कि मुंहिंजे ॿार में निश्चय आहे या न आहे। पोइ अहिड़ी परिस्थितियूं ईंदियूं, अहिड़ी ॻाल्हि ईंदी, अगरि तव्हां हुन में बि परमात्मा जो हथ न छॾियो त उहो असांखे शक्ति ॾींदो आहे। बि ॾिसो अॼु माण्हू इहे वॾा वॾा गुरू संत सन्यासी कीअं ठहींदा आहिनि, ईअं ई थोरी ठही वेंदा कोई, न थोरो बि तप करो भॻवान शक्ति ॾे थो हिननि खे। लेकिन हिननि जा बि परमात्मा एग्ज़ाम वठंदो आहे। अॼु कोई गुरू वॾो, कोई संत वॾो, कोई संत नंढो, त कंहिंजे कीर्तन ॿुधण सां माण्हुनि खे ॾाढो सुकून थो मिले, त हुन वटि थोरी शक्ति आहे। उहो त हुननि परमात्मा खे यादि कयो, परमात्मा हुननि खे चेक कयो ऐं ॾिसां मां हिनखे शक्ति ॾियां थो त इहे ख़ुदि जे परिवार जे लाइ यूज़ थो करे या माण्हुनि खे थो ॾे। त हुन अनुसार जॾहिं परमात्मा जी शक्ति हुनखे प्राप्त थींदी आहे, त उहो बि माण्हू कई परिस्थितियुनि खे पार करे तॾहिं ई हुन स्टेज ते पहुचंदो आहे, ईअं ई कोई न पहुची सघंदो।
उन्हनि जा बि कई पेपर सीन आहिनि सूक्ष्म में जो परमात्मा ई वठंदो आहे। हर परिस्थिति खे पार करे सघंदा तॾहिं ई परमात्मा उन्हनि खे शक्ति ॾींदो आहे। त बाबा चवंदा आहिनि त अहिड़ा माण्हू पोइ कॾहिं बि परेशान न थींदा आहिनि। त असांखे कॾहिं बि परमात्मा ते निश्चय न छॾिणो आहे। कुझु बि थी वञे, चाहे तव्हां अहिड़ो थी वञे जो तव्हां कॾहिं सोचियो बि न हुयो उहो बि थी वञे न, त बि असांखे भॻवान जे मथां निश्चय न छॾिणो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान निश्चय और नशे जे आधार सां हर परिस्थिति ते विजय प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। बाबा चवनि था कि परमात्मा खे यादि करे सर्व शक्तियूं स्वयं में धारण करो। जॾहिं ख़ुदि में ऐं परमात्मा ते निश्चय हूंदो तॾहिं असां हर परिस्थिति खे पार करे सघंदा आहियूं, विजय प्राप्त करे सघंदा आहियूं। बाबा असांखे पहिरियों खां ई भॻवान त असांखे पहिरियों खां ई चईंदो आहे भई कलयुगी दुनिया आहे, हिन समय असांखे हिसाब किताब चुकतो करणो आहे। त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं बि ईंदियूं अॻियां हली जो असांखे सुखी रोटी खाइणी पवंदी। बाबा परमात्मा असांखे चए थो अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं बि हूंदियूं जो तव्हांखे सुखी रोटी खाइणी पवंदी, लेकिन अगरि तव्हांखे भॻवान जे मथां निश्चय हूंदो त उहो सुखी रोटी बि खाईंदव त उहो तव्हांखे नरम लॻंदी। तव्हां परेशान न थींदव कि अरे ये छा थो थिए। त इहे कॾहिं थींदो जॾहिं असांखे भॻवान जे मथां निश्चय हूंदो, असां कॾहिं बि हुनजो हथु न छॾंदासीं न, तॾहिं भॻवान सुखी रोटी बि असांखे कीअं अनुभव कराईंदो, नरम। बिना शक्कर जी चांहि बि तव्हांखे मिठी लॻंदी जॾहिं तव्हांखे भॻवान जे मथां विश्वास हूंदो। तव्हां कॾहिं बि जीवन में परेशान न थींदव। इन करे बाबा चवनि था कोई बि साधन आहे, आराम अॼु आहे त सुठो आहे, कल्ह न आहे त बि सुठो आहे। अहिड़ी असांजी स्थिति थियणी खपे। स्लोगन आहे निमित ई यथार्थ पाठ वॼायो त सर्व जे सहयोग जी मदद मिलंदी। ख़ुदि खे निमित सम्झी करे कि हा भई मूंखे ये ड्यूटी मिली आहे, मूंखे ये सेवा मिली आहे, ख़ुदि जी सेवा सम्झी करे कार्य में कमु करो त असांखे सर्व जी मदद ज़रूर मिलंदी। पहिरियों मदद न मांगो, पहिरियों तव्हां पंहिंजो कमु कंदा हलो, पोइ तव्हांखे सर्व जी मदद मिलंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।